तरीन अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ रानीपुर का खबर ॾिना। रानीपुर के मेमण मोहल्ले में मौलवी साजिद अली जवाती जी 16 सालनि जी न्याणी इंटर जी शागिर्दियाणी आलिया मेमण 20 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वई। न्याणी जे अगवा जे सदमे में अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। इज़तदार वालिद घर मां निकिरण छॾे ॾिनो। शागिर्दियाणी जा वालिदैन 20 ॾींहं खां न्याणी जी बाज़ियाबी लाइ इलाइक़े जी बाअसरनि जे दर जा चकर काटे थकिजी पिया आहिनि, पर न्याणी बाज़ियाब न थी सघी आहे। पुलिस ख़बर हूंदे ख़ामोश तमाशाई बढ़ियल आहे। ॿिए तरफ़ इलाइक़े में चोॿो आहिनि त शागिर्दियाणी खे इमरान अली हरयाद मुबैना तौर ते अगवा करे वियो आहे, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार कयो हो, पर सबूत न मिलण सबबि पुलिस उन खे आज़ादु करे छॾियो आहे। वारसनि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त खुदारा असांजी न्याणी खे बाज़ियाब कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।